मेड़ में 14 अगस्त के हवाले से खरीदारी बाबत दुकानदारन ऐं शहरीन जी अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल। अलाई महांगाई बि आहे त हिसाब महांगाई सां हर साल रश था उन रश जे हिसाब सां ख़रीदारी थोरी मतलब घटि लॻी पई आहे। 14 अगस्त जे हिसाब सां माशाल्लाह कमकार कुझु हिनमहिल बहितर आहे। वरी 13 अगस्त ते अलहमदिल्ला सां वरी बि सुठो थी वेंदो। हिनमहिल थोरो कमकार हिनमहिल थोरी महांगाई जो बि आहे हिसाब किताब। वरी 13 अगस्त ते इंशाल्लाह कमु सुठो थींदो। 14 अगस्त ॾींहुं ते असांजी क़ौमी जेको आहे आज़ादी जो ॾींहुं आहे। 14 अगस्त जोश सां मल्हाईंदा आहियूं। 14 अगस्त ते रैली में शिरकत कंदा आहियूं। पाकिस्तान जा मुहिब वतन शहरी आहियूं। सदाईं जेको आहे पाकिस्तान असांजो जेको आहे भला कर रहियो आहे। ताज़ो जेको आहे असीं जेको आहे असांजी पाक आर्मी पाकिस्तान जी जेकी फ़ौज जी आर्मी उन जेको आहे इंडिया खे शिकस्त ॾिनी। असांजो जनरल आसिम फ़ील्ड जो आहे मार्शल उन जी कारकर्दगी तमामु बहितरीनु आहे। ऐं असीं इहो ई चाहियूं था सदाईं असांजो पाकिस्तान पूरी दुनिया जेको आहे असांजी फिज़ाई जेको बादशाह करार ॾेई छॾियो आहे। ऐं असां पाकिस्तानीअ में सभिनी जेके बि आहियूं सभु मुतहद आहियूं। क़ौमी असांजी बदी आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। पाकिस्तान चवंदा पाकिस्तान ज़िंदाबाद। पाकिस्तान सिर्फ़ कुर्बान कयो। पाकिस्तान खां वधीक पाकिस्तान न हूंदो त असां काॾा हूंदासीं। पाकिस्तान आहे त असां आहियूं। असांखे प्यार आहे पंहिंजे प्यारे पाकिस्तान सां ऐं असीं वॾा ख़ुशनसीब आहियूं जो प्यारे मुल्क साए परचम जे हेठूं आहियूं। ऐं असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म हींअर जो शहबाज़ शरीफ़ आहे उन मां बि बहितरीनु ख़ुशि आहियूं। ऐं सदर ज़रदारी आसिफ अली ख़ान जेको आहे उन मां बि ख़ुशि आहियूं। ऐं अमन अमान जी सूरत हाल जेका हींअर दादू ज़िला तालका मेहर में तमामु बदतरीन ऐं ख़राबु लॻी पई आहे। असीं SSP खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त महिरबानी करे जीअं मेहर में अमन अमान क़ाइमु कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।